मां त चवंदुसि सिंध जे डायरेक्टर अदाकार ऐं पंहिंजो फन जी दुनिया में सॼी उमिरि अर्पण वारे बहितरीन अदाकार ऐं डायरेक्टर कुर्बान अली शेख जे दर ते बीठा आहियूं। हींअर हिन जो घर आहे जेको हींअर बीमारी जी बिस्तर ते पियो आहे। मुख़्तलिफ़ सरकारी अस्पतालनि में ॾेखारण खां पोइ मालिकनि जो चवणु आहे, वारसनि जो चवणु आहे त कराची नेशनल जेको आहे अस्पताल हुनखे ॾेखारियो आहे, उन्हनि चयो आहे त हुन जूं रॻूं जेको आहिनि उहे ब्लॉक थी वियूं आहिनि, जंहिं ते तक़रीबन लखें रुपया ख़र्च आहे। अफ़सोस सां चवंदुसि त पर लाड़काणे जी आर्ट काउंसिल उथंदे 10,000 ॾेई पंहिंजी जान छॾाए वेही रही। हालांकि लाड़काणे जी आर्ट काउंसिल जेको आहे फन जे दुनिया सां जेके वाबस्ता आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो शेल्टर आहे ऐं हिकिड़ो उन्हनि जो कमु आहे त उन्हनि जो सहकार करे। हलो अंदरि अधे जी हालत ॾिसूं त अधु कहिड़ी पोज़ीशन में आहे। अंदरि कमरे में हिनमहिल बीमारी जी बिस्तर ते पियो आहे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बाबा छा थियो बताओ? चढ़ी पई आहे। मां ॿुधोसीं त ॾाढो अफ़सोस थियो जो तव्हां सॼी उमिरि फन खे ॾिनी आहे। अवां कहीं पुछंदुसि त पहिरियों तव्हांजी तबियत कीअं ख़राब थी ऐं कॾहिं थी? बाबा मुंहिंजी तबियत खे 5-6 महीनो आहे। मूंखे रॻुनि जो चेल में सूर पियो। मां त डॉक्टर खे ॾेखारियुमि। डॉक्टर मुंहिंजी MRI कराई कि बाबा तुंहिंजूं रॻूं ब्लॉक आहिनि। पोइ मां हिकु न छॾियो डॉक्टर लाड़काणे जेके प्राइवेट डॉक्टर आहे सभिनी दवा त मूंखे कोई फ़ाइदो न पियो पए। दवा खावां त सूर घटि थिए न त न। तंहिंखां बाद वरी पोइ मां कराची वियुमि। आहियां त मज़दूर माण्हू पर पट सट करे चवंदासीं जी ख़ुशि आहे, जान ख़ुशि आहे। जना अस्पताल वारनि चयो त बाबा हिन जी ऑपरेशन थींदी, पर उते सरकारी कमु आहे, लाइन बीहणी पियो पवे। जे डॉक्टर ॾियनि त लाइन बीहणी पए, जे रिपोर्ट कराए लाइन बीह। मूंखे पेरनि ते थोथर हुई ऐं मां बीहण जहिड़ो न हुयमि। पोइ हिते घर आयुमि, छोकिरनि खे चयुमि बाबा सभिनी खे बाबा मूंखे महिरबानी भाउनि खे मिटनि माइटनि खे मुंहिंजी सपोर्ट कयो त मां सुठे डॉक्टर ॾेखारियां। पोइ हींअर मां कराची नेशनल अस्पताल वियुसि, उते मां डॉक्टर ॾेखारियुमि। डॉक्टर जुनीद अशरफ डॉक्टर आहे, रॻुनि जो डॉक्टर आहे। उनखे ॾेखारियो, उन चयो बाबा रॻुनि सां गॾु तुंहिंजी हॾी बि जेकी आहे चेल जी उनखे बि ज़ख़्म आहे। ग़लती करे करे हेठि न रहिजांइ, छो त मां मज़दूर आहियां, कॾहिं खट ते कॾहिं पट ते। मज़दूर ज़िंदगी ई आहे। मूंखे झलियो त हेठि त कॾहिं न वेहिजांइ, तुंहिंजी हॾीअ में मसइलो थी वियो आहे, हली मतिलबु अञा नुक़सानु थी वञे। छा कजे बाबा, फन खे त बिल्कुलु मूं 40 साल हिन फन खे ॾिना आहिनि। सकाफ़त काथे या सिंध गवर्नमेंट का तव्हांजी मदद कई आहे हिन ताईं? न साईं, अञा बि का गवर्नमेंट मुंहिंजी मदद न कई आहे। तव्हां कंहिंखे अपील कई आहे, दरख़्वास्त कई हुजे? बिल्कुलु मां सकाफ़त खाते ॾे बर वक़्ति जे मुंहिंजो MRI थियूं, डॉक्टर मूंखे रिपोर्ट ॾिनी बाबा तुंहिंजूं रॻूं ब्लॉक आहिनि, हीअ लंबो इलाजु हलंदो, को माना तकिड़ो बुखार न छॾींदो। पोइ मां सकाफ़त खाते ॾे मां दरख़्वास्त मोकिलियमि। उनखे 5 महीनो थी विया त उन्हनि का बि अञा मूंखे का मोट न मिली सघी आहे। आउट कौशल पंहिंजे सदर खे चयुमि, सदर मूंखे 10,000 ॾिना। 10,000 त हिकिड़े ॾींहं जो ख़र्चु आहे जेको डॉक्टर विंदो बाबा। ॿियो मूंसां कंहिं बि का सिंध हुकूमत या सकाफ़त खाते यूसी में रहो था, उन यूसी गांव यूसी आहे ऐं हिते जो टाउन जो चेयरमैन तव्हांजो चेयरमैन? हिते असांजो जेको यूसी चेयरमैन आहे इहो असलम नोगेरी आहे। जी जी। यूसी 5 नंबर आहे। जी। ॿुधी बाबा, टाउन कहिड़ी वेंदी अचे तव्हांजी? टाउन हैदरी आहे हिते। अच्छा, हैदरी आहे। नुमाइंदे कंहिंखे तव्हां दरख़्वास्त ॾिनी आहे, जीअं MPA MLA असांजा चूंडिजी विया आहिनि, उन्हनि मां कंहिंखे तव्हां अपील? न, उन्हनि खे बिल्कुलु मां न ॾिनी आहे। बाक़ी सोशल मीडिया ते हले थो, जे तव्हां बि महिरबानी कई, हेसि ताईं 2 पंध मारे लड़ी आहियो, तव्हां बि सोशल मीडिया ते ॾिसी मुंहिंजी ख़बर पढ़ी तॾहिं करे मां पाता बाबा। सोशल मीडिया ते अॼु हर को हलाए थो, हर कंहिंखे फ़ोन हथ में आहे। असांजा नुमाइंदा बि हलाईंदा हूंदा, असांजा सियासी माण्हू हलाईंदा हूंदा, असांजा चेयरमैन हलाईंदा हूंदा, पर कंहिं बि मूं ॾे का काल न कई आहे। हींअर कंहिंखे अपील कंदो तव्हां, कंहिंखे अपील कंदो, उनखे अपील करे सघो था? हिन वक़्तु जो असांजे सकाफ़त खाते ते उन ते असांजो फ़र्ज़ु आहे इलाजु करणु। असांजे फ़नकारनि जी बजट ईंदी आहे, असां जेको असांजो मिनिस्टर आहे साईं ज़ुल्फ़िकार अली शाह, उनखे मां अपील थो कयां, साईं असां बि 40 साल हिन फननि न आहिनि, बरा महिरबानी असांजी मदद कयो। असां मां कई ड्रामा कया आहिनि, के फिल्मी कयूं, स्टेज ड्रामा कया आहिनि, कल्चर जा ड्रामा कया आहिनि। हिकु दफ़ो हिकु अहिड़ो प्रोग्राम कयो हुओ जेको ॿाहिरि मुल्क ॾांहुं चाइना जा डॉक्टर आया, उते उन्हनि खे टेबल पेश करण लाइ मूंॾे फ़ोन कयूं। मां ऐं मूंसां गॾु मैडम शमा आई, असां ससु पुनू वारो किरदारु कयोसीं। मां कयुमि बिना उठ जे कुझु बि न हो, सिखड़ी उठ जे पुठिते ते वेही मां पुनू जो किरदारु कयो। ऐं तंहिंखां बाद ॿियो वरी असां रस्म उन्हनि खे ॾेखारीसीं त सिंध में अॻु में छा थींदो हुयो, कीअं घोट जी कुंवार घोट जे रस्ते में बैल गाॾियूं हूंदियूं हुयूं, उहे बैल गाॾियुनि ते चढ़ी मां घोट जो किरदारु कयो, मैडम असां शमा हुनजो कुंवार जो किरदारु कयो। ज़बरदस्त उहा हुई, उन सां जय जी कराची वारो सां हुयो। हालांकि केॾो मां सिंध हुकूमत जा बि मां प्रोग्राम कया आहिनि, उहो बि अलाए छाजे करे, शायदि मां ग़रीब आहियां।
कीअं अपील कंदो? अपील सिर्फ़ु गवर्नमेंट खे ऐं पंहिंजे डिपार्टमेंट जो कल्चर आहे साईं ज़ुल्फ़िकार शाह खे, साईं मुंहिंजो हीउ लंबो इलाजु हलंदो। मूंखे डॉक्टरनि चयो आहे त हिन इलाजु कराईंदे ठीकु न त वेह ईंदे। मेन ॻाल्हि आहे चेल जी। हाणे चेल जो मूंखे हिन महिल बेट ॿधो पियो आहे मुंहिंजे हिन पेट खे, केतिरो मां बेट ॿधंदुसि। हाणे मां हिकु मज़दूर माण्हू कमु कार करे सघां, मां कीअं बचा मां पालियां। ऐं मां 2-2.5 लख रुपया पंहिंजो ख़र्चु करे मां उन बि परेशान थी वियो त इहे मां कर्ज़ लाहियां काॾो। पाकिस्तान ते मुंहिंजा मां मुशाइरो कंदो हुअमि ऐं रेडियो पाकिस्तान ते मुंहिंजा आशिक़ ज़मानीअ जो गीत ॻाईंदो रेडियो पाकिस्तान ते, ऐं मुंहिंजा इंटरव्यू हली चुका हुया। उहो डिवियूं मां वटि अञा मौजूदु पियूं आहिनि, ऑडियो जेके अॻे हलंदियूं कैसेटियूं उहे पियूं आहिनि। ऐं मुंहिंजा एवार्ड काफ़ी मां एवार्ड खया आहिनि, उहे मुंहिंजा सर्टिफिकेट मिलिया आहिनि मूंखे, त उहे सभु मुंहिंजो सबूत पियो आहे। उन बावजूदि हाणे हेॾो मां रेडियो पाकिस्तान ते बि मां शाइरी पंहिंजी हलाए चुको आहियां, ऐं तंहिंखां बाद हेॾे सारा मां एवार्ड खया आहिनि। कल्चर डिपार्टमेंट मूंखे पाण एवार्ड ॾिना आहिनि, त बि हिन वक़्त ताईं मुंहिंजी का साल न। कुर्बान भाउ गुज़िरियल केतिरे अरसे खां बीमार आहे ऐं बीमारी जी बिस्तरे ते पियो आहे। अदे अपील कंदे सान्या मंदनि खे वसंदी वारनि खे बि चयो आहे, उन सां गॾु सिंध गवर्नमेंट खे, सकाफ़त खे ऐं ख़ासि करे पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई आहे त मुंहिंजो इलाजु करायो वञे। कौंसल जो त जॾहिं फनकार फन जी ख़िदमत वारो गुज़ारो ईंदो आहे त उन्हनि जे मथां लखे रुपया ख़र्च करे उन्हनि जो जेको आहे तर्बियती प्रोग्राम कंदा आहिनि ऐं सालाना प्रोग्राम कंदा आहिनि, पर जीअरे उन्हनि जी मदद कोन कई वई।